दोस्तों सलाम थी असन मां आहियां तव्हांजो हैदरमला। पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते गुफ़्तगू कंदा रहिया आहियूं ऐं मुंहिंजी हीअ कोशिशि हूंदी आहे त मां तव्हां सां मुख़ातिबु थींदो रहां ऐं मां तव्हांखे पढ़ंदो ऐं ॿुधंदो बि रहां थो त जीअं मुंहिंजी बि ज़हनी ऐं शऊरी आबियारी थींदी रहे। तव्हां ऐं असां कल्ह ॾिठी 17 जनवरी साईं जीएमसद जो 122 जनम ॾींहुं। सन में तमामु वॾी गहमा गहमी मतल हुई ऐं मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू सन में आया ऐं साईं जिम्स जे फ़िक्र जा पोइ लॻ मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ पार्टियूं उहे उन जलसा कया, उन्हनि रैलियूं कढियूं ऐं हीअ तमामु ख़ुशि आईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं सम्झां थो त सिंध में सियासत थिए थी, ख़ुसूसन क़ौम पर सियासत थिए थी, उनजो तहरीक पैदा थिए थो, माण्हू पंहिंजे घरनि मां निकिरनि था ऐं माण्हू सियासत ॾांहुं राग़िब थियनि था त हीअ तमामु सुठी ऐं सिंध जे हक़ में ॻाल्हि आहे। रियासती इदारा हुकुमरान उन्हनि जी कोशिशि गुज़िरियल 3 ॾहाकनि खां इहा रही आहे त सिंध मुकमिल तौर ते सियासत खां लातल्क थी वञे। हीअ सिंध साॻी सिंध आहे जंहिं पाकिस्तान जे महकूम क़ौमुनि या डेमोक्रेटिक जेके मूवमेंट्स हुयूं उनजी इमामत वारो कमु कयो पिए। पर पोइ हीअ 30 सालनि खां जेका साज़िश सटी वई, माण्हुनि खे लातल्क कयो वियो त सियासत मां कुझु कोन थींदो, सियासत न कयो, सियासत बेमाना आहे, सियासत माना ठगी आहे। उहा जेका नैरेटिव हो या उहो जेको बयानु हो, उन बयाने या उन जेका नफ़्सियात जोड़ण जी कोशिशि कई वई, उन नफ़्सियात जे करे माण्हू सियासत खां लातल्क थियणु शुरू थिया। त आउं सम्झां थो त जिते जिते जेको जेको तहरीक सियासी पैदा थिए थो उनखे असांखे वेलकम करणु खपे। हाणे साईं जिम्स जे 122 सालगिरह ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सियासी जलसा कया, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जलसा कया। उन समूरनि सियासी पार्टियुनि जी दावा आहे त उहे साईं जिम्स जे रहबरी में हलंदड़नि। समूरनि जो मक़सदु बि हिकिड़ो हो त जिम्स रहबर आहे, सिंध देश मुक़दर आहे। पर केतिरे अरसे खां असीं 80 जे ॾहाके खां वठी ॾिसूं था त हीअ सभई लीडरशिप जे ख़फ़्त में फाथल माण्हू पाण में गॾिजी को हिकिड़ो प्रोग्राम करण जे बदिरां हिकिड़ो लीडर, हिकिड़ो नज़रियो, हिकिड़े फ़िक्र, हिकिड़े झंडे जे हूंदे बि हिकिड़ी का लाइन वठी हिकिड़ी पार्टी जोड़े को सिंध खे ब्रेक थ्रू ॾियनि, सिंध जी सियासत खे ब्रेक थ्रू ॾियनि, उन्हनि हू नाकाम विया आहिनि। उन जो मक़सदु इहो आहे त हुननि खे अलॻि अलॻि देगिड़ियूं उहे चाढ़े रखणियूं आहिनि। पर कल्ह जेका सालगिरह जा जेके इवेंट्स थिया आहिनि, जेके अॼु सोशल मीडिया ते पाण ॾिठा आहिनि, उन में 2 अहम शयूं जेके तारीख़ जे रिकॉर्ड ते असांखे रखण जी ज़रूरत आहे त जीअं असांजा ईंदड़ नसुल, ऐं मां हीअ वीडियो बि इन करे ठाहियां पियो त हीअ तारीख़ जे रिकॉर्ड ते शयूं अचनि त ईंदड़ नसुल असांजा उहे घटि में घटि हिननि शयुनि खां वाक़ुफ़ु रहनि। अॼु असीं आहियूं, सुभाणे असीं न हूंदासीं, पर हीअ असांजी गुफ़्तगू ही तारीख़ जो हिसो थींदी। हाणे 2 शयूं थियूं, हिकिड़ो थियो SUP जो जलसो, उन में तहरीक आइन पाकिस्तान जी जेका मूवमेंट आहे उन जा लीडर पहुता, उनमें PTI बि हुई, महमूद ख़ान चकज़ई बि हो। SUP जे जलसे में साईं जिम्स जे सालगिरह ते उहो आइन आहे 73 जो आइन, जेको क़ौमुनि जो क़ातिल आइन आहे, जेको क़ौमुनि जो इनकारी आइन आहे। उन जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि SUP जे जलसे में स्टेज ते थी। साहब किथे? साईं जिम्स जे सालगिरह में साईं जिम्स जे दरिया वारे बंगले ते। उन ते बि असांखे एतिराज़ु कोन्हे को, का सियासी पार्टी पंहिंजो जेको बि रस्तो वठे थी उन ते एतिराज़ु कोन्हे। पर बुनियादी जेको एतिराज़ु हो, जेको आहे, जेको तारीख़ जे रिकॉर्ड ते रखणु चाहियूं था त जीअं असांजा ईंदड़ नसुल उहे इन मां मुस्तफ़ीज़ थियनि, उहो इहो आहे त उन ई स्टेज ते असद कैसर PTI जे अॻुवाण कराची और सिंध जो इस्तिलाह, जेको रियासत जो, जेको MQM जो, जेको सिंध जे दुश्मननि जो, सिंध जे क़ौमी वहदत ऐं जाग्राफ़ीअ जे ख़िलाफ़ु कमु कंदड़ माण्हुनि जो पॉलिटिकल नैरेटिव आहे, सियासी बयानु हुओ, उन ते हुन डिस्कस कई। पंहिंजी सॼी तक़रीर में बार बार चवंदो रहियो कराची के वसाइल, सिंध के वसाइल, कराची और सिंध, कराची और सिंध, कराची और सिंध। पर असांजे SUP जे लीडर उन ते पंहिंजे तक़रीर दौरान का बि गुफ़्तगू न कई। त सुभाणे जेकॾहिं इहा PTI साॻियो इमरान ख़ान जेकॾहिं हुकूमत में अचे थो त पोइ इहो कराची ऐं सिंध जो रिंगट जेको आहे उहो अमली तौर ते सिंध जे विरहाइण जो सबबु बणींदो। इन करे तारीख़ जे रिकॉर्ड ते रखो त सुभाणे जेकॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत अचे थी ऐं उहो सिंध खे कराची और सिंध वारे इस्तिलाह ते अमलनि कमु कनि त पोइ इहो सम्झी वठो त असांजा माण्हू उन्हनि सां गॾु हुआ। मतां पोइ केरु चवे त असांखां त ग़लती थी वई, इहो सभु कुझु शौरी तौरु थिए थो। ॿी जेका अहम ॻाल्हि जेका मां तव्हां सां करणु चाहियां थो, केतिरे अरसे खां वठी हीअ शइ हिकिड़ी मुधल सुट वांगुरु हुई त शहीद बशीर ख़ान कुरैशी जा क़ातिल केरु आहिनि। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ कमेटियूं पार्टी अंदरि जस्कम बि ठहियूं, मुल्की सतह ते बि ठहियूं, मेडिकल बोर्ड बि ठहिया, DNA जा मामला बि थिया, सभु कुझु थिया, जुज़ा गुम थियण जूं बि ॻाल्हियूं थियूं। पर कल्ह सनान ख़ान कुरैशी, बशीर ख़ान कुरैशीअ जे फ़र्ज़नि जेको उनजो वारिस आहे, उन कल्ह चयो त
त बशीर ख़ान कुरैशीअ जे क़त्ल में उहे माण्हू मुलविस हुआ जेके पोइ क़ाइमु मुक़ाम थिया ऐं उन्हनि क़ाइमु मुक़ामनि इहा बशीर ख़ान कुरैशीअ जे क़त्ल जी रिथार थी या सिट सटी त हाणे शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे क़ातिल बि ज़ाहिर थी विया आहिनि। उहे के ॿाहिरियां क़ातिल कोन हुआ, उहे क़ातिल पार्टी अंदरि ही आऊं नथो चवां, ही जस्कम जो मौजूदा चेयरमैन ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जो फर्ज़ंद मोभी पुटु सनान कुरैशी उहो चवे थो। हाणे ॿ शयूं असांजे नौजवान नस्ल खे सम्झणियूं आहिनि। हिकिड़ी इहा त बाबा कंहिं बि सूरत में सिंध जे माण्हुनि खे ॿिनि शयुनि ते कंप्रोमाइज़ न करणु खपे। हिकिड़ो सिंधू दरिया ऐं ॿियो सिंध जी जेका क़ौमी जाग्राफ़ी वहदत आहे, जेके मौजूदा जेको जाग्राफ़ी नक्शो आहे, उन मां जेका कराचीअ जी अलहदगीअ जी जेका ॻाल्हि आहे, इन ते कंप्रोमाइज़ नाहे करणी। ॿियो जेको मुदल सुठो हो शहीद बशीर ख़ान कुरैशी जे क़त्ल जो, उन बाबति मुख़्तलिफ़ वीचार ख़्याल हुआ, उहा बि कल्ह ॻाल्हि चिटी थी वई त उन जे क़त्ल में बि संदसि पार्टी जा माण्हू मुलविस हुआ। जी सर।